नामदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बद कलामी कयाऊं न कंदा से न के सिज जी सलामी कयाऊं न कंदा से। मीर निसार खान खोसो साहब तो पंहिंजो हमदर्दा न कंहिंजी गुलामी कयाऊं न कंदा से। मुंजा अजीज सोबतपुर जा दोस्तों, मुंजा स्टेज ते वेठल हाजी मीर निसार खान खोसो साहब, फैसल नसीब खोसो, सदर अयूब साहब, अब्दुल हकीम, मुर्तजा खोसो, कासिम बंगलानी, इज़हार हुसैन खोसो साहब और मांजे तहरीक इंसाफ सोबतपुर जी पूरी टीम, मांजे तरफों मुंजे दोस्तन जे तरफों तहरीक इंसाफ जे तरफों सोबतपुर वालों सोबत जवासियों तो के अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह तव्हां जे अंदर एड़ो जज्बो पैदा कयो आ। इहो जज्बो हाजी मीर निसार खान के 5 जुलाई ते ॾेखारी जो जॾहिं बल्ले ते ठप्पा एतिरा लगन जो गऊ जे बलोची में गोख में गनोख है। तीर टुकर टुकर भी बरोई बलोचा हछो दर खोए। 25 जुलाई हाजी निसार खान खोसो फतेह रोज साबित भी माशा जश्न मनेनु सोबतपुरम तारीख रकम खनु के पैसी दफा पैसों वारो ना जनून वारो दरकत था और हाजी मीर निसार खान रदा बल्ला जितेश ए बल्ला फजिया तीर बोरे तेज ए बल्ला फजिया गोख फशे तेज ए बल्ला फजिया वडेरान जवाब दारेश मतबरन जवाब दारेश असल हाजी नबी बख्श खान खोसवे जानशीन निसार खान साबित करे। मां तो आंखें बुधावा तो हाजी नबी बख्श खान खोसो जो जानशीन हाजी मीर निसार खान किए साबित थे तो केर हुयो हाजी नबी बख्श खान खोसो। हाजी नबी बख्श खान खोसो वो शख्स हुयो जैसा सोबतपुर में रहंदड़ बलोच सिंधी पठान जेके बारे आयल हुया तमाम कौमन सा वाबस्ता मानू उन्हीं के पांजो लीडर चाहता हुया। हाजी मीर निसार खान खोसो जे लाए मां रिंद थी करे ते आयो आ। तवा खोसा वेठा हो हिते जमाली आयो आ, हिते मुख्तलिफ कौम आया है। हाजी निसार खान खोसो साहब उहो आ जिए हाजी नबी बख्श खान खोसो हक परस्तन जे सफन में मिलदो हुयो। अज हाजी मीर निसार खान खोसो साहब हक परस्तन जे सफ में वेठो आ। के पैसे वारन जे सफ में ना है, ना वो पैसो कदे थो, ना पैसो दे थो, ना पैसो वठे थो, ना बेज़मीरन सां जी लगदी आ, ना बेज़मीर माण्हू इन्हनि जे लाइ ॻाल्हाईंदा। असां हक वारा आहियूं, असां भिकण झुकण वारा न आहियूं। अॼु असां बि हिते आहियूं त हक जी दलील आहे कि हाजी निसार खान खोसो इनी लाइक आहे कि असां अची पंहिंजी तकलीफ़ूं पंहिंजी दुख न ॾिसूं, हाजी निसार खान खे इनी ॾींहं में साथ ॾियूं ताकि सोबतपुर जो अवाम तव्हां खे हाजी निसार खान ते एहसान करणो आहे। छो है उहो इलाइक़ो आहे जंहिं ते हाजी निसार खान एहसान करे अमन क़ाइम कई जो हे टाइम थी वियो आहे। असां वेठा माशाअल्लाह अल्लाह हाजी निसार खान साहब तो के असेंबली जो एमपी बनाईंदो, लेकिन ॾिस तू इनी आवाम जे दिलन जो एमपी कीअं बणजी चुको आ। हे इनी आवाम जो जज्बो थी इनी जज्बे जो कदर ता हयात कंदे। मुंजा अजीज दोस्तों, हाजी मीर निसार खान साहब हे इमरान खान साहब जो सिपाही थो। इमरान खान वो शख्सियत आ जे पांजी जिंदगी जा 22 साल मुसलसल जिदोजहद कई, हक जी दलील नहीं, इंसाफ लाए विड़ियो, अवाम लाए विड़ियो, पाकिस्तान जे चोरन के बेनकाब कई। हिनी मुल्क में 2 पार्टियुनि जी पार्टनरशिप हुई, उन्हीं के भगो थई जंहिंजे लाइ 22 साल इनी मुसलमान वडी मुशक्कत सां वडी जिदोजहद सां तव्हां ते असां ते मैसेज पुॼाई कि अचो हिनी पाकिस्तान लाइ हिकु थियो, हिनी पंहिंजे बलोचिस्तान लाइ हिकु थियो,
इन्हीं सोबतपुर लाइ हिकु थियो तव्हां खे मुस्तक़बिल में नओ सोबतपुर नओ बलोचिस्तान ऐं नओ पाकिस्तान जी बुनियाद रखे ॾिनई जो अॼु पाकिस्तान जा इदारा एतिरा मज़बूत थिया आहिनि जो हक़ में वक़्त खे सज़ा लॻी वई। इमरान ख़ान जहिड़ी शख़्सियत जे पंहिंजी ॾींहुं राति हिकु करे सुप्रीम कोर्ट में सुबुह जो सर्दियुनि जे ॾियारनि में आयो जॾहिं माण्हू तूं पंहिंजे घरनि में सुता पिया हुआसीं। इमरान ख़ान असांजे मुस्तक़बिल जो जंग विड़े पियो। भेली इन बल्ले खे ॾिसो, इमरान ख़ान जे उन कर्ज़ खे ॾिसो कि इमरान ख़ान तव्हांजे इलाइक़े में बि हाजी निसार ख़ान खोसो खे टिकट ॾिनो आहे, कंहिं जागीरदार वॾेरे खे न ॾिनो अथई। असां नारे तकबीर हरण वारा आहियूं। मुंहिंजो ऐं तव्हांजो फर्ज़ आहे कि असां हक़ वारा पंहिंजी हक़ जी दलील ॾियूं ऐं नारे तकबीर हणी करे 25 जुलाई ते निकिरूं, पाकिस्तान तहरीक इंसाफ के कामयाब करूं, बलोचिस्तान में सरदार यार मोहम्मद रिंद के कामयाब करूं, सोबतपुर में हाजी निसार खान खोसो के कामयाब करे सबूत ॾियूं कि असां हक़ परस्तूं, हक़ वारा आहियूं। मूंसां गॾिजी नारो हणो, नारे तकबीर, जज़्बे जोश सां नारो हणो, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। इंशाअल्लाह यही हैदरी थींदासीं, पक्का हैदरी। 25 जुलाई ते ॾिसजो वॾेरो जेके पैसा विराओ था, ही अवाम तव्हांजा पैसा भी खाईंदी, तव्हांखे बर्बाद कंदी, इन्हनि जे पैसनि सां अमीर थियो। तव्हां ॾिसजो इहे पैसा तव्हांजा, वोट हाजी निसार जा ऐं भले छाहे वेंदो 25 जुलाई ते इंशाअल्लाह। वॾी महिरबानी, शुक्रिया।